अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलीकार हैं मारवी थीम सबका पहली शाम पनासी हेडलाइंस। सिंध सरकार पारां कारोबारी मरकज़ रात 9 वगे बंद करण जो ऐलान, घर खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब सिंध में मार्केट, शॉपिंग मॉल ऐं बाज़ारूं रात 9 वगे बंद थींदियूं। पाबंदियूं 1 महीने ताईं लागू रहंदियूं। शादी हाल रात जो 10:30 वगे बंद कया वेंदा। होटल, रेस्टोरेंट ऐं कॉफ़ी शॉप रात 11 वगे बंद करण जो हुकुम जारी कयो वियो। लापता माण्हुनि जे केस में इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी घरू वसीर राणा सनावला ऐं अॻूणे घरू वसीर शेख रशीद खे तलब करे वरितो। ॿुधणी दौरान वफ़ाक़ी हुकूमत पारां ख़्वाजा इम्तियाज़, अरशद महमूद कियानी पेश थिया। चीफ जस्टिस अतरमुल्लाह रिमाज़ सिंह चयो त गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी जो हुकुम ॾिनो हो, उहे किथे आहिनि? ही सभ खां अहम केस आहे। वफ़ाक़ी घरू वसीर किथे आहे? चीफ जस्टिस मूजिब लापता माण्हुनि वारे मामले ते हर हुकूमत गैर संजीदा रही। हुकूमत हिकु भेरो ॿीहर तासिर ॾिनो त उहे संजीदा न आहिनि। अदालत ईंदड़ ॿुधणी ते घरू वज़ीर खे रिपोर्ट समेत पेश थियण जो हुकुम जारी करे छॾियो। केस जी ॿुधणी 4 जुलाई ताईं मुलतवी कई वई। FATF गिरे लिस्ट बाबति मुल्कनि जे स्टेटस जो ऐलान अॼु कंदो। पाकिस्तान जी गिरे लिस्ट मां निकिरण जा चिटा इम्कान। इक़्तिदारनि मूजिब हिन वक़्त ताईं मिलियल इतलाउनि मूजिब हिन भेरे मामिलो पाकिस्तान जे हक़ में वेंदो ऐं गिरे लिस्ट मां निकिरण बाबति मामला तइ करण में 7 खां 8 महीना लॻी सघनि था। गिरे लिस्ट मां निकिरण जी सूरत में FATF जी टीम पाकिस्तान जो दौरो कंदी। FATF जो इजलास बर्लिन में जारी आहे। अॼु राति FATF जो इजलास ख़त्म थियण बाद बयान जारी कयो वेंदो। परॾेही मामलनि वारी ममलिकती वज़ीर हिना रब्बानी ख़बर चयो आहे त FATF इजलास बाबति ॿुध सुध वारी रिपोर्टिंग खां पासो कयो वञे। पाकिस्तान हुकूमत छंछरु ॾियारे मामले ते मीडिया खे ब्रीफिंग ॾींदी। कराची में क़ौमी असम्बली जे तहक़ीनी 240 ते तहरीक लब्बैक पाकिस्तान वोटनि जी ॿीहर ॻणप जी दरख़्वास्त जमा कराए छॾी। ॿीहर ॻणप जी दरख़्वास्त TLP उम्मीदवार शहज़ादा शहबाज़ पारां जमा कराई वई आहे। रुपए जी क़दर में लगातार घटिताई जारी। अमेरिकी डॉलर 208 रुपयनि जो थी वियो। इंटरबैंक में डॉलर तारीख़ी बुलंदी ते पहुची वियो। 83 पैसा इज़ाफ़े बाद अमेरिकी डॉलर 208 रुपया 50 पैसनि जो थी वियो। पाकिस्तान स्टॉक मार्केट में बि हिकु भेरो ॿीहर ज़बरदस्त तेज़ी अची वई। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद ऐं पिशावर समेत मुल्क जे उतरनि इलाइक़नि में ज़िलज़िलो, माण्हू ख़ौफ़ सां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। मुल्तान, फैसलाबाद, एबटाबाद, सवात, मालागंज, बुनेर, बाचोर, कोहाट में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। माण्हू ख़ौफ़ सां घरनि ऐं ऑफिसनि खां ॿाहिरि निकिरी आया। कंहिं बि क़िस्म जे जानी नुक़सान जा इतला न मिलिया। इमरान खान जी लॻायल महांगाई वारी बाहि ते ज़ाब्तो आंदो वेंदो। इमरान खान बनी गाला में लिखी अवाम खे रोडनि ते सॾे रहियो आहे। सिंध समाज जी वफ़ाक़ी वज़ीर मरियम मरगज़ेब चयो आहे त नालाइकनि, नाअहलनि ऐं चोरनि जे छॾे ते केरु बि न निकिरंदो।
आवाम पुलिस एहलकारनि खे शहीद कंदड़नि सां गॾु न निकिरंदो। IMF सां कमज़ोर माइदो इमरान ख़ान करे वियो। इमरान साज़िश सठी त पाकिस्तान डिफॉल्ट करे वञे। मुल्क में मुआशी तबाही वारो गंद बि इमरान ख़ान पकेड़ियो आहे। भारत जी हाणोकी हुकूमत हिंदू दवा जे एजेंडा ते सरगर्म आहे। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु बयान में चयो आहे त इस्लामोफोबिया ऐं BJP लीडरनि जे तासिर दिमाग़ सां संगीन माहौल पैदा थी रहियो आहे। मुल्क जी परॾेही पॉलिसी जो पॉलिटिकल असरनि सबबि सिधी रीति मुतासिर थी रही आहे। क़ौम तौर खेनि पाकिस्तान खे बहितर पोज़ीशन में आणियो आहे। भारत ऐं पाकिस्तान में मज़बूत इक़्तिसादी लाॻापा हुजनि हा त शायदि ॿई मुल्क इंतहाई क़दम न खणनि हा। हाणोकी हुकूमत खे मसइला गुज़िरियल हुकूमत खां मिलियल आहिनि। हुकूमत उन्हनि जे हल लाइ भरपूर क़दम खणी रही आहे। मुस्लिम लीग काफ जे अॻवान ऐं MNA मौलिस मनी लॉन्ड्री केस में हिकु सफ़े ते वधियल तहरीरी जवाब FIA वटि जमा कराए छॾियो। मोनिस लाही पाण ते मड़ियल इल्ज़ामनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। मोनिस लाही पंहिंजे जवाब में चयो आहे त नवाज़ भट्टी ऐं मज़हर अब्बास खे हू नथो सुञाणे ऐं कसम खणी चवे थो त हू कंहिं माली फ्रॉड में मुलविस न आहे। FIR में इल्ज़ाम कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। शुगर मिल्स में कानून मूजिब हिसो विधो ऐं रिटर्न्स बि जमा कराया। इलेक्शन कमीशन आमिर लियाकत जे लाॾाणी बाद क़ौमी असम्बली जी ख़ाली थियल त कंहिं 245 ते सिमी चूंड जो शेड्यूल जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन मूजिब सईद नदीम हैदर खे NA 245 जे लाइ रिटर्निंग ऑफिसर मुक़ररु कयो वियो आहे। नामज़दगी काग़ज़ जमा 24 जून ताईं जमा कराए सघिबा, जॾहिं त पोलिंग 27 जुलाई ते थींदी। नाणे वारो वसीर अवाम खे चोथों टुको लॻाइण वारो आहे। अवामी लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त केस ख़तम थियण खां पोइ ही इलेक्शन ॾांहुं वेंदा। हिकु दर्जन सियासी पार्टियूं अवामी नज़रिए खां परे आहिनि। अकेलो इमरान ख़ान अवाम जे दिलनि ते छाइजी वियो आहे। बिजली जी बचत लाइ पावर डिवीज़न वॾे क़दम खणण जो फ़ैसिलो कंदे समरी तयारु करे वरिती। पावर डिवीज़न मूजिब समरी जी मंज़ूरी काबीना खां वरिती वेंदी। समरी मूजिब सॼे मुल्क में कमर्शियल फीडर्स खे शाम जो 7 खां राति 10 वॻे ताईं बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कमर्शियल फीडर्स ते ॾींहं जे वक़्त में लोड शेडिंग न थींदी। पावर डिवीज़न जे ज़रियनि मूजिब कमर्शियल फीडर्स बंदि थियण सां 5000 मेगावॉट बिजली जी बचत थींदी। शाम जो 7 वॻे खां राति 11 वॻे ताईं ट्यूबवेल्स जी फीडर्स जी बिजली बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ट्यूबवेल्स वारा फीडर बंदि थियण सां 3000 मेगावॉट बिजली जी बचत थींदी। तजवीज़नि ते हिन हफ़्ते वज़ीर आज़म ऐं काबीना खां मंज़ूरी वरिती वेंदी। गम की बारिश ने भी तेरे नक्श को धोया नहीं, तूने मुझको खो दिया, मैंने तुझे खोया नहीं। नींद का हल्का गुलाबी सा खुमार आंखों में था, यूं लगा जैसे वो शब को देर तक सोया नहीं। जुर्म आदम ने किया और नस्ल आदम को सजा, काटता हूँ जिंदगी भर मैंने जो बोया नहीं। PTV जे पहिरें न्यूज़ कास्टर ड्रामा नवीस ऐं शाइर तारिक अज़ीज़ जे विछोड़े खे 20 साल विहामे विया। PTV जे प्रोग्राम नीलामगर ज़रिए शोहरत जे बुलंदियुनि ते पहुचंदड़ तारिक अज़ीज़ क़ौमी असम्बली जो मेंबर बि रहियो। तारिक अज़ीज़ न्यूज़ कास्टिंग प्रोग्राम जी मेज़बानी, फिल्म में अदाकारी समेत मुख़्तलिफ़ शोबनि में पाण मञायो।